अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां इलियास तरी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो प्रोग्राम पहर पुकारो। हिन प्रोग्राम में असां रोज़ सुबुह जो 10 वॻे मुख़्तलिफ़ मौज़ुअनि ते मुख़्तलिफ़ मामलनि ऐं मसइलनि ते बहस मुबाहिसो कंदासीं, तव्हां सॼणनि सां कचहरी कंदासीं। अॼु असांजो पहिरियों मौज़ू आहे सियासतदाननि जा कूड़, ठगियूं, धोखा, सब्ज़बाग ऐं भाषण, यानी अजाई लॿाड़। पर रोज़ानो हिन पहर पुकारो प्रोग्राम जे अंदरि मुख्य जेको मौज़ू हूंदो त आख़िर थर जो छा थींदो। अॼु थर जो छा थींदो वारे हिन अहम पहर पुकारो प्रोग्राम में मौज़ू जेको हूंदो घणे में घणो बहस हेठि ईंदो, उहो हूंदो थर जा सियासतदान, इलाइक़े जा सियासतदान, पटेल ऐं किरड़ वांगुरु पंहिंजा रंग मटाईंदड़ सियासी पटेल ऐं उन्हनि जे चमचनि जा मुख़्तलिफ़ ज़िक्र। सो दोस्तो, पाण अचूं थर जी सियासत ते ॻाल्हाइण जी शुरूआति करियूं। उनखां अॻु में अवां दोस्तनि खे वेनिती आहे, गुज़ारिश आहे त तव्हां जेकॾहिं पंहिंजो यूट्यूब चैनल थर थाक अॻु में सब्सक्राइब न कयो आहे त उनखे सब्सक्राइब करियो, लाइक करियो, शेयर करियो ऐं उन ते कमेंट्स ज़रूरु करियो। सो दोस्तो, थर जेको मारवी जो देश आहे, जेको मिसकीन झांगीड़नि, मारूड़नि ऐं सांगीड़नि जो देश आहे, जिते सहरा जी ततल वारी, जिते काढ़ा ऐं लुकूं, जिते शेख अयास चवाणी त जित लुक लॻे, जित अक तपनि, सो देस मुसाफ़िर मुंझोड़े। ऐं हिकु अहिड़े मुसाफ़िर जे देस जी बड़बांग भिटनि में जेके कलोर वक़्त जे सियासतदाननि गुज़िरियल केतिरनि ॾहाकनि खां कया आहिनि, तिन जो कोई अंत नाहे। ही दौर जदीद इतलाती टेक्नोलॉजी वारनि ज़रियनि जो दौरु आहे, पर हिन दौर जे अंदरि बि सियासतदाननि जी हिकिड़ी वॾी माफ़िया आहे, जंहिं थर जे ग़रीब, बेपोच, अबोच ऐं मिसकीन माण्हूअ खे पंहिंजे संगरनि में जकड़े रखियो आहे। उनखे पंहिंजे ॿटाकी ॻाल्हियुनि ऐं चालाकियुनि वारियूं जेके संगरूं आहिनि, उन्हनि जे अंदरि इन अंदाज़ सां हिकु कोड़की ठाहे क़ैद करे छॾियो आहे, जो थर जो अॼु बि हिकिड़ो वॾो हल्को इन्हनि सियासतदाननि वटि ॼण त यरगमाल बणियल आहे। अचो त थर जे इन मासूम, अबोज ऐं बेपोच माण्हुनि खे इन क़िस्म जे धोखेबाज़ ऐं सब्ज़ बाग ऐं भाषण ॾेई ऐं सब्ज़ बाग ॾेखारे कूड़ ऐं ठगियूं कंदड़ सियासतदाननि जे इन टिकसाट मां आजो करियूं। इहो कीअं मुमकिन आहे? यकीनी तौर ते इहो तॾहिं ई मुमकिन आहे जॾहिं असां पंहिंजे नौजवाननि खे, औलाद खे, पंहिंजनि ॿारनि खे तालीम जी तरफ़ राग़ब कंदासीं। तालीम ई अहिड़ो मुख्य ज़रियो आहे जो उन जे नतीजे में असां थर जे इन क़िस्म जे सियासतदाननि जी जेका हिकिड़ी बीठकत क़ाइमु थी वई आहे, हिकिड़ो उहा मोरूसियत क़ाइमु थी वई आहे त पाण न त संदसि पुटु, संदसि पुटु न त संदसि भाउ, ऐं संदसि भाउ न त संदसि चाचो, मामो, काको, ऐं उनजो ख़ानदानी विरसो बणिजी वई आहे सियासत। बिल्कुलु अहिड़े ई तरीक़े सां समूरे थर में गुज़िरियल केतिरनि ई ॾहाकनि खां इहा रवा बरक़रार रहंदी अचे। थर जे सियासतदाननि हिन महिल ताईं छा कयो आहे? अचो त इन्हनि मामलनि जा पेरा खणूं। सभ खां पहिरीं त जेको हिन वक़्तु करंट सिचुएशन में मौजूदा बिल्कुलु जीअरनि जाॻंदियुनि हालतुनि में जेको थर जे अंदरि सभ खां घणे में घणो, वॾे में वॾो बहस बि उन ते थिए थो ऐं वसीलाए रोज़गार बि उहो बणियल आहे, उहो आहे थर कोल। थर जो कोयलो जंहिंखे कारो सोन चइजे, उन ते थर जे माण्हुनि खे, मक़ामी माण्हुनि खे हक़ मिलनि पिया, इहो हिकिड़ो वॾो क्वेश्चन आहे। तव्हां ॾिसो था रोज़ सिंधी अख़बारनि में कॾहिं इस्लाम कोट खां, कॾहिं नंगर पार्कर खां, कॾहिं मिठी डीपलो ऐं छाछर मां का न का ख़बर ज़रूरु ब्रेक थिए थी, ज़रूरु छपिजे पई, या टीवी चैनल्स तां ब्रेक थींदी आहे त अॼु थरकोल एरिया में फलाणे थरवासी सां ही ज़ुल्म ऐं ज़्यादती थी। कॾहिं खेनि क़तल थो कयो वञे त कॾहिं खेनि मुख़्तलिफ़ चोरीअ जे इल्ज़ामनि में मुदे ख़ारिज क़िस्म जे या जेका पुलिस आहे, इन जे हथां, सच पुत्रनि जे हथां खेसि
कुटराए थो वञे। आख़िर ही सियासतदान ऐं ही जेका माफ़िया आहे ही पाण में मिली भगत करे थर जे ग़रीबी मिसकिन माण्हुनि खे केतिरे वक़्त ताईं त इहे ज़ुल्म ऐं ज़्यादतियुनि जो शिकार कंदा रहंदा। थर पार्कर जे अंदरि थर जे कोयले ते थर जे ग़रीब मिसकिन मक़ामी माण्हुनि खे अॼु बि हक़ नाहिनि मिली सघिया। हज़ारे माण्हू इन हक़ खां महरूम आहिनि। बिल्कुलु साॻे ई तरीक़े सां कारोंजर जी कटाई, कारोंजर जी मैदनियात ते लॻंदड़ धाड़े वारो सिलसिलो बि हलंदड़ आहे, जंहिं ते वॾा इमोशनल क़िस्म जा जज़्बाती बयान ॾेई थर जे माहौल खे कुझु वक़्त ताईं गरमाइण बैदि सभु दानश्वर ॿिरनि में लिकी विया आहिनि। बिल्कुलु अहिड़े तरीक़े सां थर पार्कर जे अंदरि जेके सिविल सोसाइटी जा कर्ता धर्ता आहिनि, जेके बि हिकिड़ा मनूस क़िस्म जा चहिरा बणिजी विया आहिनि, उहे बि ख़ामोश आहिनि ऐं पसे पर्दा हलिया विया आहिनि। सो सॼणियो, बिल्कुलु अहिड़े ई तरीक़े सां सियासतदाननि न रोज़गार ॾिनो आहे, न पाणी, न तालीम, न सिहत, न रोड रस्ता, न मक़ामी माण्हुनि खे अमन ऐं सुकून वारी ज़िंदगी ॾियारण जे लाइ को किरदारु अदा कयो अथनि। थर जो ग़रीब मिसकिन माण्हू अॼु बि बड़बांग भिटनि में पैदल सफ़र करण ते मजबूर आहे। जेतोणीकि 90 वारे ॾहाके में जेको रोड ठहिया ऐं 2000 ताईं वारे जेके दौर में, उन में बि उहा जेका एंटी टेररिज़म वार जे नाले ते जेको पाकिस्तान में पैसो आयो, उन जे नतीजे में थर पार्कर जे अंदरि ज़रूरु तरक़ी थी, थोरो या घणी। उन बाद जेका हालति आहे उहा अॼु बि तव्हां ॾिसी सघो था ऐं तव्हांजे ॾिसण जहिड़ी आहे। यकीनी तौर ते तव्हां ॾिसो पिया थर जो ग़रीब मिसकिन माण्हू, जंहिंसां मक़ामी माण्हू पटेल, लोकल पटेल जेको आहे उहो अॼु बि उन्हनि खे ईअं सम्झे थो ऐं दावा थो करे त आऊं वटनि वञी चिठियुनि ते वोट वठी ईंदुसि। हीउ जेको चिठियुनि वारो कल्चर आहे, इन चिठियुनि वारे कल्चर थर खे तबाह ऐं बर्बादु करे छॾियो आहे। अचो त चिठियुनि ते पंहिंजे ज़मीर खे विकिणण वारे सिलसिले ते बंदि ॿधूं ऐं अचो त इनकलाब आणियूं ऐं हिननि सियासतदाननि खे जॾहिं बि चूंड मुहिम जे सिलसिले में मैदान में लहनि ऐं तव्हां वटि अचनि ऐं चवनि त आया आहियूं साईं वोट वठणु, तॾहिं खेसि सिधियूं 7 सुरियूं ॿुधाए ऐं रवानो करे छॾियो ऐं चओसि त वञी बाबा पंहिंजे घर वेह ऐं ख़बर पइजी वञे त मरी विया आहियूं त हलियो अचिजांइ, बाक़ी हिन वक़्तु छो आयो आहीं, अञा वेठा आहियूं। बिल्कुलु अहिड़े ई तरीक़े सां जॾहिं उनखे रुखा, तेज़, तुज़ ऐं तिखा मिठा जवाब ॾींदो, तॾहिं हुनखे अहसासु थींदो त थर जो माण्हू सुजाॻ थी वियो आहे। तव्हां जेसि ताईं सुजाॻ न थींदो ऐं हुनखां पंहिंजा हक़ छिनीअ न वठंदो, खसे न वठंदो, बुखारीअ जे शेर वांगुरु त घुरण खां छिनण में मज़ो थो अचेड़े, जजड़ थी जीअण में मज़ो थो अचेड़े। जॾहिं तव्हां घुरण खां जे बजाए उन खां छिनी फुरे वठंदो हक़, तॾहिं तव्हांजा बच्चा, तव्हांजो ईंदड़ मुस्तक़बिल आज़ाद हैसियत सां ज़िंदगी गुज़ारे सघंदो। तो दोस्तो, अॼु जे लाइ एतिरो ई। ईंदड़ प्रोग्राम में सुभाणे वरी इन टाइम ते मिलंदासीं। उनखां अॻु में तव्हांखे गुज़ारिश त थर थाक खे सब्सक्राइब ज़रूरु करियो।